असांखे नाज़रीन प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन प्रोग्राम सिधी ॻाल्हि 11 अरबा ते शाम जो 7 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो ॿी वारी ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट टाइम में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआति कजे थी मोरैद साहिब उमरकोट जी नंढी चूंड तां जंग में तब्दील थी विया। उमरकोट में इलेक्शन खां पोइ पीपी ऐं अरबाब रहीम ग्रुप जेके आमो साम्हूं आहिनि। राति उमरकोट पुलिस जूं मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं थियूं, एफआईआर दाख़िल थियूं। इंतकामी कार्रवाइनि ख़िलाफ़ डॉक्टर अरबाब रहीम जी अॻवानी में हज़ारे माण्हुनि जो उमरकोट में धरणो आहे। इहो सिंध जो कल्चर कोन्हे, इहो असांजो कल्चर न आहे। इहो असां इलेक्शन में या दुश्मननि खे अहिड़े नमूने ज़ेर कयूं पंहिंजे अख़लाक सां। अॻे असां जेका सिंध ॾिठी पंहिंजे अख़लाक सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी ख़िदमत सां माण्हुनि जे दिलि में माण्हू जाइ ठाहे। बाक़ी इहो माण्हुनि खे अॻे ई माण्हू वीचारो सूरम ॾींहं में धूम आऊं अॻे ई आहियां काए, अॻे ई सिंधी माण्हू वीचारो ॾुतड़ो पियो आहे। ठीकु आहे, डॉक्टर अरबाब गुलाम रहीम साहब जिन असां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम साईं, कहिड़ो हाल? ख़ुशि आहियो? महिरबानी साईं, महिरबानी साईं। उमरकोट में तव्हां धरणो हयो आहे डॉक्टर अरबाब रहीम साहब, इन धरणे जा मक़सद छा आहे? साईं धरणो असां कल इलेक्शन ख़तम थी त असांजे माण्हुनि ते कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल थियूं। पोलिंग स्टेशन बि असांजूं हुननि ते हमला कया उन्हनि बंदि कराइण जे लाइ त प्योर असांजूं पोलिंग हुयूं। उते माण्हू वीचारा वोटरनि जी अक्सरियत हुन रजिस्ट कयो, पोइ किथे को पाण में तफ़ादम थियो। पोइ असांजे माण्हुनि ते एफआईआरूं हुननि ते एफआईआर वठण लाइ तयारु न, ज़ख़्मी त असांजा माण्हू। पोइ उहो वरी चयोसि चलो हलो भला ख़तम ॻाल्हि। सरदार शाह जेको वॾो इंटेलेक्चुअल पंहिंजो पाण खे चए थो, हुन जेके स्टेज ते बि चेयरमैन पीपल्स पार्टी ऐं चीफ मिनिस्टर जे साम्हूं जेके कलमात चया, सुहिणा सुखन, उहे बि तव्हां ॿुधा हूंदा। पोइ वरी राति जो जेको आहे सो पुलिसूं चढ़ियूं साईं, इहे माण्हुनि जे घरनि ते रेड कयूं। ख़ासि तौर पीसा पघारे जा मुरीद हुआ, मेयर उन्हनि जे घरनि ते वयूं। असांजे माण्हुनि जे घरनि ते रस्ते हलंदे माण्हुनि खे जीअं हिकिड़ो वाना वारो ऑपरेशन शुरू करे ॾिनो। सो जेको रोड ते गॾिजे हुनखे पकड़नि। तो ॾिसो हाणे सवाइ रेजिस्ट करण जे ऐं इहो करण खां सवाइ थी मुड़ंदा कोन। असां ॾिनो धरणो, पोइ आया ऐं अलाह जी महिरबानी सां उमरकोट जो अवाम साथ ॾिनो। ऐं पोइ असां त वरी इमरान ख़ान खे बि चयोसीं त बाबा हाणे जेकॾहिं तूं हिते सियासत करी तो असीं कोलिशन में तोसां गॾु आहियूं, असीं त इलेक्शनूं था लड़ूं ऐं पोइ हुते को धणी धोड़ी कोन्हे, को पुछण वारो कोन्हे। 2-2.5 साल गुज़री विया आहिनि, डेवलपमेंट ज़ीरो, ॿिया कम ज़ीरो, केरु कंहिंखे मुचड़ो पियो खाए उन्हनि खे पुछण वारो आहे जो कोन्हे। या त के जेको धणी थियो या त जान छॾियो, वरी को थियो या छा थियो। वरी बहरहाल आया असां वटि एसपी बेसपी आयो ऐं आरपीओ हैदराबाद ॻाल्हायो, डीआईजी ॻाल्हायो, आईजी साहब चयो आरपीओ खे असां ॻाल्हायो। असांजो बाबा हिकिड़ो असांजे माण्हुनि जूं तव्हां एफआईआरूं ख़तमु करियो या क्रॉस द बोर्ड ॿिन्ही साइडुनि जूं वठो। विड़िया त ॿई जा हू बि आहिनि न, ज़ख़्मी असांजा माण्हू थिया आहिनि, त असां वारे ज़ख़्मी थियण जे बावजूदि एफआईआर न पिया वठनि। त इहा ॻाल्हि कईसूं, विड्रॉ कयो। हुननि चयोसीं असां कोर्टनि में असां वरी लाशारी साहब आहे, सिराज लाशारी, डेड ऑनेस्ट माण्हू आहे, असांखे हुन ते इतमाद हो। असांजो हुनखे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो ऐं तेसिताईं तव्हां का ज़्यादती न कंदो, न चापा आणंदो, न मज़ीद एफआईआरूं दाख़िल कंदो। हिते त आहे सही सियासती सॼी पुलिस जी न, बल्कि असांखे इहा रिपोर्ट मिली त राति जो पुलिस जे गाॾियुनि में पैसनि जूं जेको थेलियूं कारियूं, माण्हू पिया चवनि कारियूं थेलियूं अलाए प्लास्टिक जूं हुयूं अलाए छा में, या इहे बैगूं हूंदियूं छा, हुनमें पैसा खणी जेको आहे सो पहुचाइनि पिया माण्हुनि जे घरनि ताईं, जेके ख़ासि ख़ासि माण्हू हुननि जा विराइण वारा। ऐं उहो इन करे त रेंजर्स जी ड्यूटी हुई त किथे रेंजर्स न छापो हणे पकिड़े विझे, चोरनि ते मोहर न पइजी वञनि, त इन करे उन्हनि पुलिस जी गाॾियुनि में खणी पए। हाणे जिते इहो सिस्टम हले उते तव्हां तवक़ा कहिड़ी कंदो त को इलेक्शन जे थ्रू को तब्दीली ईंदी या को इलेक्ट थी सघंदो, माण्हू प्रॉपर सही माण्हू इलेक्ट थींदो, असेंबली में वञी वेंदो। पोइ असां त एहतिजाज कयोसीं, अलाह महिरबानी कई ऐं हुननि सरेंडर कयो, असां हथ पटायोसीं बसि। डॉक्टर साहब हाणे ॿुधाइजो त हाणे जेके तव्हां ते दाख़िल तव्हांजे माण्हुनि ते जेके एफआईआर दाख़िल थियूं आहिनि, छा इहे वापसि वरितियूं वेंदियूं या जवाबी क्रॉस द बोर्ड जेके एफआईआर दाख़िल कई वेंदी हुननि जे माण्हुनि ते बि इहो तय थियो? उहो सिराज लशारी साहब इंक्वायरी कंदो, जेको ॾुआरी हूंदो, इनिशिएट कंहिं कयो, छो थियो झगड़ो, छा मसइलो हो, उहो हिकिड़ी रिपोर्ट जेको ठाहींदो असां बि एग्री कंदासीं। हिननि छा कयो, असां वटि माण्हुनि ते जो एफआईआर कयूं न, टकाटक चालान करे कोर्टनि ताईं पहुचाए छॾियो। हाणे हुनखे विड्रॉ करण जो हुननि जो राइट या त वरी चीफ मिनिस्टर करे, असांखे त हुन में तवको कोन्हे, न असां हुनखे मिनत करण ते चाहिए। जिन जान खान वारो कमु आहे न, होॾां केरु वञे, हुनखे
इन करे असां हुनखे कोन चयो असां चयो सिराज लाचारी इंक्वायरी करे ऑफिशियली हू जेको रिकमेंडेशन ॾे चालान जी या हुनखे ख़तम करण जी या जेको बि पोइ लीगल माण्हू हुनखे पाणे कंदो असांखे उहो क़बूल आहे ऐं ज़मानतूं असां कोर्टनि में कराईंदासीं हुनखां पोस्टपोन कंदा हू ऐं वधीक मज़ीद छापा ऐं FIR ऐं माण्हुनि खे हिते रण ॿारे ॾिनऊं सो उहो जेको आहे सो बंदि कंदा। अच्छा डॉक्टर साहब जीअं त तव्हां सरदार शाह साहब जो ज़िक्र कयो सियासी मुखालिफ़ तव्हांजो उहो ई आहे त सरदार शाह जे हवाले सां हिकिड़ो बयानु हले पियो मीडिया ते बि इहो सॼो जलसन में तकीर वारो त बिलावल भुट्टो जेकॾहिं इजाज़त ॾिए त डॉक्टर अरबाब रहीम ऐं संदसि साथियुनि जूं जेके रड़ियूं कढूं ऐं जीअं इस्लामाबाद में वेठल बि उन्हनि जे हामियुनि जूं रड़ियूं ॿुधी सघनि। इहो पाण में ॾिसो न हू वॾो इंटेलेक्चुअल सिंध जो अॼुकल्ह त आहे सरदार शाह न साईं जी हिन जो अदीब ऐं सकाफ़त खाते जो वज़ीर ऐं जेको सकाफ़त सिखियो आहे सिंध जी उहो ई सिखियो आहे जी तो उन ॻाल्हि कई जहिड़े नमूने सां सॼी दुनिया ॿुधी वरी चेयरमैन साहिब बि मौजूदु हो पीपल्स पार्टी जो त तरीक़ो इहो आहे न त इंतकामी कार्रवाई ऐं इहो जेको बि उनखे हा सो लाज़मी आहे उन्हनि चई ॻाल्हि पर अल्लाह ताला हुनजा जेके वॾा लफ़्ज़ हुआ न हुनखे पंहिंजे मुंहं ते हईंसि वापसि। सही। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ज़िक्र कयो त गुरूर का सर नीचा साईं उहो ई थियो। ठीकु आहे डॉक्टर साहब जी तव्हां ज़िक्र कयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब तव्हां हितां जी आहियो पर लॻे थो हिन वक़्तु ताईं तव्हांजे हिन मामले ते को बि को वफ़ाक़ी सरकार तरफ़ां को नोटिस न वरितो वियो आहे या नई कंहिं वफ़ाक़ी वज़ीर या नई वफ़ाक़ी कंहिं अमलदार तव्हां सां इन मामले ते राब्तो कयो आहे की का सहकार जी ख़ातिरी का आथत न ॾिनी आहे? साईं असां पाण कॉन्टेक्ट कयोसीं मखदूम शाह महमूद कुरैशी सां जी साईं असां पाण कॉन्टेक्ट कयोसीं पंहिंजो शेख रशीद सां गवर्नर सां असां हुननि सां कॉन्टेक्ट ज़रूरु कयो हुननि कोन कयो पर असां कयोसीं सही पर असां इहो था चऊं त मोराई साहिब जेकॾहिं वेठा आहिनि जी जी साईं त मोराई साहिब बि कंहिं ज़माने में फैन हुयो इमरान ख़ान जो असांखे बि चवंदो हुयो असांखे हाणे फैन न आहे साईं अञा बि आहे मां फैन कोन आहियां हुनजो पर ॻाल्हि ॿुधो सिंध केॾां पई वञे सिंध में एॾो टॉलरेंस हूंदो हो जो हिकिड़ो खटींदो ॿियो हाराईंदो खटण ऐं हाराइण वारा वरी बि खंड खीर थी वेंदा उहे साॻियूं बिरादरियूं साॻियूं ॻाल्हियूं इलेक्शन उन खां पोइ अखियुनि जहिड़ियूं छा मसइलो आहे न सिंध जे कल्चर सां सिंध केॾां पई वञे सिंध छा थींदी आफ्टर ऑल? साईं आउं इहो त चवां तव्हां जो माशाल्लाह पीपल्स पार्टी सां वास्तो बि रहियो आहे भुट्टे साहिब जे ज़माने में पर उन ज़माने में अञा हिकिड़ो कल्चर हुयो रख रखाव हुयो भुट्टे साहिब जे ज़माने में ऐं मूंखे यादि आहे असां पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ खटियासीं 70s में भुट्टो साहिब जॾहिं मीरपुर डिवीजन में ईंदो त अमीर हसन अपोज़िशन जो मेंबर हुयो इंडिपेंडेंट हुयो पर भुट्टो साहिब जॾहिं ईंदो त अमीर हसन खे पाण सां गॾु विहारींदो ॿियनि 5 मेंबरनि खे परे विहारींदो ऐं हिकिड़ो दफ़ो अमीर रसूल बख्श तालपुर आयो डिप्लो में एज़ ए गवर्नर अमीर हसन खे पाण सां गॾु विहारई 5 मेंबरनि खे परे विहारई इहो रवायतूं हुयूं सही पर हाणे जेको ही मौजूद आहे माशाल्लाह ज़रदारी साहिब त रवायतूं सॼियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि न सिंध जूं बेनज़ीर साहिब आहे पर हाणे त इहो रवाज शुरू थियो मोराई साहिब खे बि घणो करे यादि हूंदो मुंहिंजी दोस्ती हूंदी जतोई साहिब सां न्याज़मंदी तो आउं 93 में जॾहिं हिननि सां गॾु थियुसि त जतोई साहिब सां शाम जो कचहरी बचहरी त गॾु थींदासीं पोड़नि सां मुंहिंजी संगत हूंदी त उनजो नोटिस वठंदा त जतोई साहिब सां छो थो मिलण वञे एसि ताईं जो शादी मुरादी ते वञण में पीपल्स पार्टी वारा अलो न कंदा आहिनि पंहिंजे मेंबर खे त मथां फिरी वञे या वास्तो ई न रखे ॿिए कंहिंसां तो हाणे कल्चर अची हिते बीठो आहे साईं बदकिस्मती आहे अरबाब साहब हक़ीक़त में सरदार शाह जो कल्चर ॾिठो अथव न अहिड़ो ई कल्चर हूंदो न बदकिस्मती आहे सिंध असां हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था सरदार शाह साहिब सां त हुनखे एटलीस्ट इहा ॻाल्हि साॻी हुन सां डिस्कस कंदासीं त भई इन नहज ताईं छो थी ॻाल्हि पहुचे। अरबाब साहब तव्हांजी वॾी मोराई साहिब सां त बिल्कुलु न ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर आहे त मोराई साहिब सची ॻाल्हि कंदो तंहिं करे भॼण जी कंदो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिब आख़िरी सवाल त इहे माण्हू चवनि था त भई सिंध में पीपल्स पार्टी जो मुतबादिल कोन्हे को ऐं ॾींहों ॾींहुं ॾिसो पीपल्स पार्टी करप्शन ऐं जे इल्ज़ामनि बावजूदि बि वोट घणा पई खणे सीटूं घणियूं पई खणे त माना ईंदड़ इलेक्शन बि साॻियो इहो ई सिलसिलो हूंदो जेके मुखालिफ़ धुरिजूं जमायतूं आहिनि उन्हनि जो बि पंहिंजे सूरताल ॾाढी का बहितर कोन्हे का उन्हनि में तमामु घणियूं कोताहियूं आहिनि। साईं हिन ते डिटेल सां मां ॻाल्हाए सघां थो तव्हां माशाल्लाह हिन में टाइम ॾियो हिकिड़ो त जेको हाणे सिस्टम शुरू थियो आहे ज़रदारी सिस्टम हाणे हर शइ में ज़रदारी सिस्टम आहे न करप्शन में हुनमें उन ज़रदारी सिस्टम इलेक्शन जे सिस्टम खे ई फेल करे छॾियो आहे। हिननि जो इहो जेको सिस्टम हिननि पंहिंजो इलेक्शन कमीशन में टीचर्स में हिन में हुन में पैसा
ऐं पाण चई त बाबा इहो RO जो सिस्टम आहे इन में इन सिस्टम खे ख़तम करे छॾियो आहे। तंहिं करे इहो जेको मौजूदा सिस्टम आहे ऐं इहा जेकॾहिं गवर्नमेंट वेठी आहे सिटिंग गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी, त को माण्हू तवका न रखे त को चङो माण्हू इलेक्ट थी अची वेंदो। पैसे जो सिस्टम हली वियो आहे, माण्हुनि खे करप्ट कयो वियो आहे ऐं राति जो निकिरी ऐं अरबूं खरबूं रुपया जेके हिननि कमाया आहिनि उहे सभु राति जो निकिरी था विराइनि इलेक्शन जी राति। इहे ॾिसनि था असां हारियूं था त पोइ हिननि खे पैसनि खे विराइनि था। त उन सिस्टम में का तवका कोन्हे त का चङाई जी तवको कोन्हे, का सिस्टम कीअं चेंज कजे छा कजे। ऐं टेक्निकल माण्हू कोन आहियां, मोराई साहिबु आहे अञा बि उनखां वधीक समझदार बि आहे, उहो ॿुधाए सघे थो। हिन सिस्टम मां माण्हू मायूस थी विया आहिनि, ख़ासि तौर ते इहे जेका माफ़ियाज़ अची वियूं आहिनि। ऐं माफ़ियाज़ तव्हां ॾिसो न, सिसिलियन माफ़िया या ॿियूं माफ़ियाज़ उहो बि ईअं हाईजेक कंदियूं न सियासतदाननि खे ख़रीद करणु, जजनि खे पंहिंजो खे ब्यूरोक्रेसी खे ऐं इहे सॼो त उहो माफ़िया सिस्टम नवाज़ शरीफ़ बि हुनजो हिसो थी वियो आहे, हीअ बि हुनजो हिसो थी विया आहिनि। हिन वक़्तु ॾिसो मुल्क जूं सभु पार्टियूं करप्शन खे बचाइण लाइ पाण में गॾु आहिनि, तो को बचियो ई कोन्हे को। तो पोइ इनजो को त हल हूंदो न साईं, को त हल हूंदो या हल ई कोन्हे। हाणे हल मुंहिंजे ख़्याल में मोराई साहिबु ॾेई सघे थो, आऊं इमीडिएटली कोन थो चई सघां। हल इन हाणे आऊं जेकॾहिं चवंदुसि त को हल त उहो वरी सभु चवंदासीं गैर जमहूरी तरीक़ो आहे। हल हिन जो आहे पादर ऐं मार्शल ऐं ज़ियाउल हक़। उहो तव्हां सोचो को जनरल पैदा थिए जेको हिननि खे पादर हणे, पोइ ही वरी सिधा थींदा घणो अरसो। ऐं ॿियो आहे पर उहो हाणे हिन तव्हांखे फोन हिन ते नथो ॿुधाए सघां, छो जो ही ग़रीब माण्हू खे ख़रीद था कनि। उन्हनि जो रोकण जो हिकिड़ो त हिननि जो जेके पैसा आहिनि सो स्टेट वापसि करे, ही हिन वक़्त में स्टेट खां वधीक अमीर आहिनि ॿई ॼणा। स्टेट खां वधीक जेकॾहिं अमीर हुजनि त स्टेट हली किथां सघंदी, इहो मसइलो आहे। ॿियो हिननि जी माफ़िया नेटवर्क हिननि जो सॼो हिननि कल्टिवेट करे छॾियो आहे लोअर लेवल ताईं, ऐं पैसो ऐं ब्यूरोक्रेसी में पंहिंजा माण्हू ऐं सॼो सिस्टम में। त उनजो हल त पोइ मुंहिंजे ख़्याल में आइनी तौर ते त निकिरी नथो सघे। ठीकु आहे डॉक्टर अरबाब रहीम साहिब ताईं तमामु घणी महिरबानी महिरान प्रोग्राम सिधी ॻाल्हि में ॻाल्हाइण जी। ऐं तव्हांजे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ डॉक्टर अरबाब रहीम जी ॻाल्हियुनि जे हवाले सां मोराई साहिब जो तस्जो शामिल कंदासीं।